बानियां के तमाम मरहूम मखलूक ज़वार नायतुल्लाह जेके भी अज़ीज़ व अक़ारिब मरहूम मरहूमात सामीन जादी दिल मरहूम मरहूमात सिलसिले में मरहूम दरवाह सवाब बचे दरजात में बुलंदी फरमा बना रहमतुन बरकतुन नज़ूल फरमा बारिला इन मजलिस के निगर न्याज के तमाम तरह तमाम के गए कि हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम कबूल मंजूर फरमा सबने जी हाजात के पूरे फरमा मालिक मजलिस के मज़ीद तरक्की इनायत फरमा बरादर शमशाद अली के आबाद व शाद फरमा तौफीक़त खैर में इज़ाफ़ा फरमा रिज़्क़ रोज़ी में फरावानी इनायत फरमा दुनिया आखिरत में भलाई इनायत फरमा इमाम ज़माना अज्जलल्लाह रजूश अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद सलावत पढ़ो मोहम्मद वाले सल्लि अला मोहम्मद सभी इबादत करना है उसमें कड़ी चीज़ सलावत पढ़ो मजलिस जे कबूलियत जे वास्ते नारे तकबीर अल्लाह जो नालो बुलंदा बुलंदा आवाज़ नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी नारे हैदरी सलावत पढ़ो मोहम्मद वाले अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाह वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन अबिल कासिम मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला व अला वसिय्यिही वबिन अम्मिही अली इब्न
अबी तालिब सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला वस्सलातु वस्सलामु अलल जलीलतिल मखदूमतिल महरूमा अल हक़ मीरास अबी अल्लती क़ालत सुब्बत अलैहि मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयाल मां साइण जो मरसियो पड़ियो तो रोई पियो तो मारिफत वारो मोमिन त यो साइण जो मरसियो नबी जी न्याणी पंहिंजे बाबे जी कबर ते भगल हथ रखी रोई करे चवण लगी बाबा वो तो ख़ाबत मुते एडियूं मुसीबतूं आयो काश उहे ॾींहंनि ते नाज़िल थियनि ॾींहं कारनि रातिनि में तब्दील थी वञनि बाबा ज़िंदगी में त ॾिठो हुई को घणा ॾींहं न गुज़रिया आहिनि 90 ॾींहं या 75 ॾींहं गुज़रिया आहिनि बाबा 18 साल जी उम्र में बुढ़ड़ी थी वई बाबा दीवारनि जा सहारा वठंदी थी हला बाबा जेको घर ठहराए ॾेई वे उहो बि जलाए छॾियऊं मुंहिंजो नंढड़ो ॿार उहो बि मारे छॾियऊं बाबा पछपा सिरियूं बि भञी छॾियूं अथऊं सोलाईअ सां साह बि नथी खणी सघां बाबा मां जिंदगी मां थकजी पई आहियां मूंखे जल्दी पाण ॾे घुर उहा ज़हरा बाबे जी वफ़ात खां बाद जीअं आई आहे दरबार बाबे जे हूंदे बि आई बाबे का बाद में जे दरबार में आई जिया आई मुसलमान ठठोलू करे ज़हरा के दिसी करे छा था चवन अज पहली वारी दरबार दे विच पये नो इमरान दिया दी ओ जड़ी कदी ना दर तू ओ बाहर आई मखदूमा कुल नबियां दी एक बे के दिसी करे छा था चवन ईदी काई नहीं मननी दरबार दे विच तोड़े चावे कसम पुत्रा दी देवो एहो जया विरसा धी नबी दी को वने दर तई उठदी ये साढ़ दरबार में आईया मौला अमी जन कने दरबार जे तरते ता जन कने पांजे तरते ता जन जदे साइण मोटिया मौला अमी ने रोई करे फरमायो ज़हरा मुसलमान ने इज्जत कई किए निभई अदारो सान रोई करे फरमाया अली मुखे रुवारे या गाल थी जेतरी देर मां बीठी रहम कहीं उठी इस्तकबाल न कयो ओ कहीं वेहण जे लाइ भी न चयो मुखे दरबार में जुठलायो हज़ारों जिया दरबार में साइण आई सहाबा के मुखातिब थी करे साइण केड़ा जुमला चया खैरात नहीं मैं हक अपना ते असहाब
इल्म दी वारसा मत मैं समझे भूल गई साढ़े बिन शाहज़ादनि जे कुलनि ते हथ रखी करे केड़ा जुमला चाहन बहु तेर ताई नहीं खड़ सकदी ते सुल्तान प्यो दे धिया साधी पर मैं मेरे नहीं न मान रोने जी गाली मेरे नहीं न मान फिरावा वाले ओ ताई खाली वेदी पई अला लानतुल्लाह अला कौम ज़ालिमीन अम्मा बादो वक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़ व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून सलवात सभी गंजी सलवात पढ़ो मोहम्मद रसूल मिनटा न्याने हलंदी नहीं 574 मिनट सलवात दिली में पढ़ो जी अहल बैत लायक चाहते हैं मायला गैनक बातल कोने टी शवाला मजलिस टी शवाल मुझे अजीज मजलिस है तमाम दोस्तन के गजे घर इंसान दावत जैमें मौलाना मंजूर हुसैन सोलंकी साहब मशहूर साकिरीन किताब कंदा मौलवी अब्दुल सत्तार मौलवी गुल मोहम्मद शाह सलवात और मोहम्मद वाले थकिया वेठा है उन्हें सलवात पढ़ंदे दिल न थी जे बाबा जी को कम कजे त दिल सां कजे बेदिलो कम कें कम जो कोन्हे इबादत जिंदगी के हवाले से हर नेकी मासूम दा फरमायन उनके आखिरी नेकी समझी ये मजलिस नसीब थी रही है वरी अलाए थे अलाए हर नेकी की जज़ा अल्लाह दे तो ये मजलिस जो ऐलान मजलिस की तारीख़ जॾहिं खां वठी मां ॿुधी त मजलिस 21 तारीख़ थींदी वेंदासीं तॾहिं खां वठी तव्हांजो सवाबु शुरू आहे अल्लाह वटि फरावानी सां तव्हांजे लाइ इनाम आहिनि पर इहा शइ आहे त जेतिरी नियत में खुलूस आणींदो जेतिरो खुलूस घणो ओतिरो इनाम थिए सलवात पढ़ो मोहम्मद वाले मौला मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जन फरमाइन था क़यामत जे ॾींहुं नामाए आमाल तुरंदा जंहिंजे आमाल जो पलड़ो हल्को थींदो त अल्लाह हुकुम ॾींदो त इन जे पलड़े में सलवात जो सवाब रिवायत में आहे तो जॾहिं सवाब सलवात जो विधो वेंदो त पलड़ो भारी थी गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद वाले राज़ी वेठा आहियो मां जे अॻियां क़ुरान जी आयत पढ़ी क़ुरान हिन महीने में
जेतिरो थी सके घणो पढ़ो। इन महीने में अर्ज़ कजे त रिवायतुनि में आहे त हर शइ जी बहार आहे, क़ुरान जी बहार रमज़ान मुबारक आहे। इन महीने में घणे का घणी कसरत सां क़ुरान जी तिलावत कजे, क़ुरान के समझी पढ़जे। अल्लाह क़ुरान पढ़ण जो सवाब भी घणो रखियो। ॿियनि महीननि में एतिरो सवाब न, हिन महीने में सवाब भी वधायां थो। हिक आयत पढ़ो, ख़त्म क़ुरान जो सवाब। रोज़ा रखो, तव्हांजो साह खणण बि तस्बीह जो सवाब रखे थो। तस्बीह ज़हरा, तस्बीह ज़हरा पढ़ो, 1000 नेकियूं। रोज़े जी हालत में साह खणो, तस्बीह जे बराबर। अमाल कयो, जेको भी अमल कयो क़बूल। ख़्याल तव्हांजा हेॾे होॾे आहिनि। इहो मजलिस जे आदाब जे ख़िलाफ़ आहे जो अव्हांखे थो ॾिसां ऐं तव्हां वरी हेॾे होॾे था ॾिसो, हालांकि ओॾे ॾिसां। अल्लामा सैयद अकील गरवी हफ़िज़हुल्लाह ताला साईं जन भला जुमला चया त अली जो नारो हणो ताकि शैतानी ज़ंजीरूं टुटी पवनि। पंहिंजी निभंदी कोन मौला अली जे मदद खां सवाइ। मुश्किल कुशाई मौला करे शैतान वकोड़े विया। शयातीन एॾो घेराव कयो आहे, एॾो घेराव कयो आहे जो हाणे खुशामद कर त वणे थी, हक़ चओ त कोन थो वणे। साईं अलाह ते मां जनाज़ो न पढ़जां। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। ज़ख्मी थियनि था। एक रिवायत पढ़ियमि त जॾहिं मोमिन नमाज जी तैयारी करे तो, वुज़ू करे थो, वुज़ू जेको आहे उनजे लाइ तीर पणिजी उनजे चेल में लगे थो, रड़ करे किरी थो। मरे कोन थो, जीअं मच्छर बेहोश था थियनि वरी अचे खाइनि था। ये छॾे सलवात पढ़ो मोहम्मद वाले। मां आवाज़ अॻियां क़ुरान जी आयत पढ़ी, तवज्जो आहे? अल्लाह साईं इरशाद फरमाए तो मोमिनन के, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इत्तक़ुल्लाह, अल्लाह खां डिजो, हक़ तुक़ातिही, ईअं डिजो जीअं डिजण जो हक़ थींदो। वला तमूतुन्न, न मरो इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरो तो मुसलमान थी करे। अल्लाह चए तो मूंखों डिजो। इन महीने में भी जो कहे अल्लाह जेके रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि इन जे लाइ त रोज़ा रखी, ॿियनि महीननि में न डिगायो, माना आइंदा जे लाइ डिजो। लअल्लकुम तत्तक़ून। रोज़े जो फ़लसफ़ो इहो आहे जो अल्लाह खां बंदो डिजे ऐं अल्लाह जे लाइ तसव्वुर करे त अल्लाह आहे। अल्लाह हाज़िर भी आ, नाज़िर भी आ, अल्लाह मौजूद भी आ। तवज्जो कोन्हे? अल्लाह मौजूद भी आ ऐं ॾिसे भी थो। उनजी ख़ासि नज़र आहे। ऐं अल्लाह तो चए त जेको आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां तुझे साह वारी रग खां भी वेझो, साह वारी रग खां भी वेझो आहे। मता वारी चए त हेॾे कजिन ॾे वञा, हेॾे टकर ॾे वञा, हेॾे बनी ॾे वञा,
फ़अैनमा तुवल्लू फ़थम्मा वजहुल्लाह, जाॾे बि वेंदे उते मां जिथे किथे अल्लाह है, जिथे किथे अल्लाह है। सूरह तौबा में अल्लाह तो क्या कुल इअमलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु वल मोमिनून। ए रसूल इन्हनि खे चओ ख़बरदार तव्हांजे अमलनि खे अल्लाह बि ॾिसंदो, उनजो रसूल बि ॾिसंदो ऐं मोमिन बि ॾिसंदा। इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम फरमाईंदा त मोमिननि खां मुराद मोहम्मद व आल मोहम्मद आहे। जॾहिं तव्हां असांजा नेक आमाल वञनि था नबी जी ख़िदमत में, नबी दुआऊं थो ॾे, पर अगरि बुरा आमाल त वञनि नबी नाराज़ थो थिए। अल्लाह साईं तुंहिंजे मुंहुं खां डिॼो, डिॼी करे मुंहिंजो हया कयो, उहे आमाल कयो जेके मूंखे वणनि। अल्लाह जो ॿियनि महीननि में तूं सुस्त रहियो आहीं, भला हिन महीने में सवाब वधायां थो, बोन्स तुंहिंजा वधायां थो। 1 रुपयो ॾे, लख रुपयो लिखियो वेंदी जी। कंहिं रोज़ेदार खे रोज़ो रख रहा है, तोखे सवाब भी उहो ही मिलंदो जेको रोज़ेदार खे सवाब मिलंदो। इन जो तूं पाण न रखे। घणे क़दुरु असांजो हाल इहो आहे जो अल्लाह जे अहकामात खे सानवी हैसियत था ॾियनि। हाणे वेठा ईअं आहियो ॼण छिप किरी रहो। सलावत पढ़ो मोहम्मद वाले पाण झुकाए ॿियनि ते था कावड़ जो जॾहिं फलाणो भॻो, फलाणो भॻो, फलाणो जंग में भॻो, फलाणो नमाज़ में भॼी वियो। पंहिंजो हाल कहिड़ो आहे? अज़ान ते आयूं मस्जिद में, हाणे मजलिस कब्रिस्तान थी जी। अज़ान जे टाइम ते मस्जिद में न आहियूं। असां में बि जेके आहिनि वरी हाणे टोला ठही आहे, चवंदा आहिनि तशहुद ई कोन्हे, इन जे पुठियां नमाज़ पढ़णु सही कोन्हे, अलियूं अलिला नथो पढ़े जी। अब इहो काॾों झुकाए ॿुधी चए, काॾों छा ॿुधो झुकाए? अज़ान में अली, इक़ामत में अली, गल में अली, भजका नमाज में छो न? अरे बाबा तूं केरु थींदो आहे जो तूं पंहिंजे तरफ़ां शरीयत सां हथ चुरांद थो करे? छा नबी तोखे पढ़ी न ॾेखारे वियो? नबी चयो त हूअं ई नमाज़ पढ़िजो जीअं तव्हां नमाज़ पढ़ी आहे, हूअं ई नमाज़ पढ़िजो जीअं अली अहल बैत नमाज़ हूअं ई पढ़ी आहे। अना हर को पंहिंजूं मर्ज़ियूं ठाही वेठो आहे। हिकिड़ो जेको नथो पढ़े उहो जहिड़ो थो करे त पढ़, भला तोखे पढ़णी आहे त पढ़, जहिड़ो छो थो करे, गारी छो थो ॾे? हरामी आहे, शिमिरा, इहो तोखे कहिड़ो आहे? माना साफ़ ज़ाहिर थियो त तूं कंहिं ॿिए कंहिं दग खां आयो आहे। अहल बैतनि जे दर ते फितनो फसाद कोन्हे, न गारियूं। सलावत पढ़ो मोहम्मद वाले इत्तक़ुल्लाह जी माना ये माना अल्लाह जे वाजिबात के अदा कर ऐं हर हराम खां बच। अल्लाह जो चए मां तुझो करीम रब्बा, मां रहमाना, मां रहीमा, मां तुझे लाइ गफ़ारा, तुझो खताऊं माफ़ करण वारो आं। तो को दानिस्ता गलती थी हुई आहिनि, ख़्याल तव्हांजा ॿिए पासे आहिनि। ॼाणे वाणे ग़लतियूं कयूं थी, या भुल में कयूं थी, या दोस्तनि खे ॾिसी कई, लापरवाही में कई, गुमराही में कई, जीअं बि कई, तूं बंदो आहे, तोखां ग़लती थी आहे। गलती के गलती समझी चो तो मुको थी वही है, मालिक माफ़ी दे। खुदा तो चए मां अल्लाह कादिर आहे इन शइ ते त तुझा सब गुनाह मिटाए इते सब नेकियूं लिखराए छॾींदा।
वो करीम है, वो रहमान है, मेहरबान है। इतने जो है के गार दे विड़ी तो पे के देखो दे विड़ी तो पे के दे अखियों को फोटारे दिस तो मां समझा तो बख्शींदो न कोई कसर न थो छे कोई दरगुजर न थो करे। वो अल्लाह के ये बंदा अल्लाह छामो छा पिया था चो न भरिया घर पियो भरे असा के दी गारी भी अल्लाह के जनता अल्लाह छामो छा अल्लाह कहार भी आ खुदा तुझे जे मां तो के खत्म कया मुझे ताकत जी तो के खबर आ त जो का निमरूद दे मां का फौज न मोकली एक नंढड़ी मखलूक मां मच्छर मोकली एकड़ो मच्छर नक को विसलियो अल्लाह उनके जिंदा रखियो मच्छर के चई हाने जो का है यो निमरूद जो मथो तुझे लाए एयरपोर्ट हाने तू परवास कर जिया परवास तो करे नौकरन के बचो हणो मोचड़ा बाण हां पांजो मो पांजा मोचड़ा अल्लाह जे मां एडो ताकतवर जी एडो ताकतवर रब जेके कुछ गुनाह क्यों था नाफरमानी क्यों था उन जे जमीन ते अल्लाह शामो शाह हर को पांजे पान के दिसे ते केडियूं नाफरमानी कयूं न मां गुनाह केतरा कया न नेकियूं केतरी कयूं ए गुनाहन में भरियो पियो अल्लाह तुझे मां जाणिया थो तू केतरी नाफरमानी कई आ इने करे पंजो इमाम तो फरमाए अगर तवा सभिन के एक बे जे गुनाहन जी खबर पइजी वने त एक बे जे जनाजा ही न दफनाए एदा गुनाहगार है खुदा तुझे मुझी बारगाह में 5 दफा अचो हाज़री नहीं करे चो तो मुखो खता थी आ तो सा मुकाबलो कोन है नाफरमानी थी वई आ बख्श खुदा तुझे गुनाह तुझा मिटजी अल्लाह या 5 वक्त नमाज इन जे लाए फर्ज कया त अची पांजे इन मसलन सुबह जे टाइम का वठी ज़ोहर ताई जेके गलतियां थियूं आहिनि उन जो एतराफ कर त गलतियां थी वयूं आहिनि माफ़ी दे खुदा तुझे गुनाह बाप मौला अमीर तो फरमाए अत्ताइब कमल ला ज़ंब लह तौबा करण वारो इया है जणो न गुनाह कया ही जणो न गुनाह कया ही न मालिक जे अॻियों माफ़ी घुरऊं हिकिड़ा माण्हू वरी चवंदा गुनाह जी माफ़ी जो कया मां त अञा बस कई न अञा वो लिस्ट ही पूरी न थी आहे सेंचुरी पूरी न थी आहे अञा त इलाही गुनाह करणा आहिनि जेसी ताईं साह में साह आहे ताकत आहे तेसी ताईं तौबा नाहे करणी घणा असांजा माण्हू हज ते था वञनि कुराड़प में जो होटल भी विसरी तो वञनि जेका वञनि था काबतुल्लाह मोट ते पोइ हिकु हिकु को पुछाईंदा अथव त मारो होटल किथे आहे कंधु ढके थो पियो जी वेसर एतिरी हिकु हिकु को पुछंदो अथव त मुंहिंजो होटल किथे आहे हाणे इहो उन टाइम ते इबादत करणु थो उन टाइम हज करण थो वञे असां हज ते वियासीं जेके आहिनि नौजवान साण हा खोजन में हिकिड़ी भली इहा सिफ़त आहे त जॾहिं शादी कंदा आहिनि ज़ाल मुड़ुस उन साल हज ते वेंदा आहिनि हाणे उहो नौजवान रोज़ ॿुधाईंदा चवंदा अॼु असां 2 उमरा कया आहिनि हिकिड़े ॾींहं में 2 उमरा सुबुह जो उमरो शाम जो उमरो अगर जिस्म में ताकत होंदी तो मानू 2 उमरा करे सकदो हाने उते जो का मसलन हज है तवाफ है तवाफ 7 चक्कर है जेतरा मानू वधंदा वेंदा तवाफ टुको थींदो वेंदो सफा मरवा में 7 चक्कर ॾियणा आहिनि हाणे इहो सब ज़हमत है जिस्म में ताकत होंदी तो मानू ये अमाल सर अंजाम ॾींदा
हाणे कुराड़ो ईंदो इहो त जो कुराड़ा केतिरा हुते वञनि था पिया त हुते जो या त दस्तनि जी बीमारी थी पवनि या बीमार था थी पवनि या बुखार जी था पवनि ये जहिड़ा विया वरी यादि ते वरी ओड़ा ई मोटनि था पिया वरी माला माइट मिट वरी कंडियूं जलियूं विड़ हाणे हुन हज ई कोन कयो सलवात पढ़ो बाबा यो हज जवानी में कजे जवानी में गुनाह जी मासूम था फरमाइनि प्लानिंग न कयो तू यो तो चाहे कुराड़ो थी लेकिन तो कुराड़े का अॼु अल्लाह घुराए वठे जी तौबा करने जो तो टाइम भी न मिले इन लाइ ड्रिगियूं उम्मीदूं न रख गुनाह जी प्लानिंग न कर ज़हन में गुनाह जी प्लानिंग हूंदी ज़हन ईअं हूंदो जीअं हिकिड़े कमरे में बाहि ॿारे छॾिजे बेहतरीन डेकोरेशन थियल हुजे कमरे में वो बियो न त वो कमरो धुआंटिजे ज़ीनत उन जी ख़त्म थी माना उन जाइ ते मासूम था फरमाइनि जॾहिं तूं गुनाह जो सोचे थो तुंहिंजे मुंहं में धप पैदा थी वो मानू नेकी जो न सोचे जेको जंहिंजे ज़हन में इहो आहे गुनाह करणो आहे गुनाह करणो आहे गुनाह करणो आहे ज़हन हुनजो ख़राब हूंदो उनजे ज़हन में धप हूंदी उनजो ज़हन दुहांटियल हूंदो हाणे उहो माइल न थींदो नेकिन ॾांहुं केतिरा माण्हू आहिनि जे चओ नमाज़ लाइ अचे न रोज़ा जे कोन रखंदुसि हज वाजिबा जे न कंदुसि ख़ुम्स जे न ॾींदुसि ज़कात जे न ॾींदुसि तव्हां सभु ईअं कंदा आहियो न ख़ुशि नसीब आहे उहो इंसान जेको वाजिबात खे अदा करे थो हाणे असांजी स्टेजियूं बि घणे क़दुरु ईअं थी वियूं आहिनि असां मोहताज माण्हू पढ़ण वारा जेके आहिनि तव्हांजे जेबियुनि ॾे पिया था ॾिसो अल्लाह ते तवक्कल करण वारा माण्हू थोर आहिनि त रब ॾींदो ये मानू न ॾींदा राज़ी उहो हुजे मानू राज़ी हुजनि चाहे न नतीजो इहो आहे जो हर पढ़ण वारे जी घणे क़दुरु इहो आहे अल्लाह वारा आहिनि उहो कनि था पंहिंजो कमु घणे क़दुरु इहो आहे कमर्शियल धंधो थी वियो आहे मजलिस पैसा कमाइनि वो पैसा वठी तव्हां वटि बि जेको आहे तमीज़ इम्तियाज़ कोन्हे को त जेको आहे पढ़ण वारो आयो इहो पढ़ियो लिखियो आहे क़ुरान मां थो पढ़े का हदीस थो पढ़े सही थो पढ़े ग़लति थो पढ़े जेको बि अचे थो तव्हांजी वाह वाह थी पए तवजो आहे न मुताले करो कुरान शरीफ के पढ़ो कुरान शरीफ के मुताले ॾांहुं तवज्जो असांजो घटि आहे बस मौला जी मजलिस ॿुधणु सवाब आहे लेकिन क़ुरान छॾणु सही ॻाल्हि कोन्हे क़ुरान खे न पढ़णु क़ुरान खे छॾे ॾियणु क़ुरान जी तिलावत न करणु जॾहिं त क़ुरान थो चए मां तुंहिंजो कानून आहे मां तुंहिंजो दस्तूर आहे मां तुंहिंजो आइन आहे मां तुझे लाइ आयो आहियां तुंहिंजे घर में पियो आहियां मूंखे पढ़ मां तुंहिंजो हादी आहियां मरण खां पोइ सभु छॾे वेंदई मां क़ुरान गॾु हलंदोमांइ मां क़ुरान गॾु हलंदोमांइ क़ुरान पढ़ो पोड़ा घणा वरी चवनि था जेको असांजो पढ़ो मुंहिंजी त उमिरि ई कोन्हे तुंहिंजी खाइण जी उमिरि आहे गिला करण जी उमिरि आहे गुलू जे होटल ते वञी तोखे चांहि खपे हाँ ॿिया कम तोखे सभु खपनि तोखे क़ुरान हज़रत सलमान मोहम्मदी 400 साल जी उम्र में क़ुरान पढ़ी तव्हां असांजे उज़रनि बहाननि खे ख़त्म कयो त मां 400 साल जी उम्र में क़ुरान पढ़ियो तूं छो नथो पढ़े सुभान अल्लाह भी ठगी ऐसी थी
ये असांजो ट्रेड थी वियो आहे मजलिसुनि में जो का नारा चलवा तो, लेकिन वो मार्फत सां कोन्हे। असां ख़ुशि आहियूं तव्हां नारा था हणो ऐं तव्हां ख़ुशि आहियो त जो का पढ़ण वारो वाह जी पढ़ी वियो, मार्फत काई कोन्हे का, सम्झ कोन्हे का। छा पियो थिए, छा पिया कयूं? क़ुरान ॾे कोई ध्यानु कोन्हे, ॿियनि महीननि में त कोन्हे, रमज़ान में बि कोन्हे। माह मुबारक में क़ुरान पुकारे रहियो आहे मूंखे पढ़, बरकतूं रहमतूं शिफ़ा मिलंदई। डॉक्टरनि ॾे वञे थो, हकीमनि ॾे वञे थो, दवाऊं खाए थो, पर तोखे इहा ख़बर न आहे त इन्हनि दवाउनि में बि फ़र्क़ु उहो पैदा करे। कावड़ जी होते त इन शइ जी तरफ़ असां जो कहंदो क़ुरान वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ा। क़ुरान शिफ़ा है, क़ुरान रहमत है। उन क़ुरान के पढ़ूं, बच्चन के पढ़ायूं। इसी ने जो वड़ा 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 ऑफिसर वडेरा हाणे उहे जेके चवंदा असां इन कलबर जा माण्हू आहियूं जो हाणे असां क़ुरान पढ़ूं या असांजी बेइज्जती है। क़ुरान मुल्ला पढ़ंदा आहिनि, क़ुरान मौलवी पढ़ंदा आहिनि। सलवात पढ़ो मोहम्मद वाले सलवात युज़री बाबा यानी क़ुरान जो का वॾा माण्हू केतिरा जेके वॾेरा ए सरमाएदार बच्चन के क़ुरान नथा पढ़नि। ट्यूशन वॾियूं वॾियूं ट्यूशनियूं जैसे 30,000 50,000 मां छोकरे के ट्यूशन ॾेई पढ़ाईंदो आहियां। अब इनखे क़ुरान पढ़ाईंदो आहियां जैसे टाइम ई कोन्हे, क़ुरान लाइ टाइम कोन्हे। जंहिं क़ुरान जो पढ़ण सवाब, ॾिसण सवाब, पढ़ण सां रिज़्क़ जी बरकत थे, अखियुनि जो नूर वधे, ज़िंदगी वधे, रिज़्क़ वधे, बलाऊं मुसीबतूं टरी वञनि, मुश्किलूं परेशानियूं दूर थी वञनि। उन क़ुरान पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे को। ऐं जंहिंखे उनखे पढ़े थो पियो बायोलॉजी या फिजिक्स जेको कुझु पढ़े थो पियो पढ़ाए, लेकिन अर्ज़ इहो आहे त इहा तोखे ख़बर न आहे त अलाए तुंहिंजो पुटु हिन मंज़िल खे पहुचे बि अलाए न। पहिरीं हुनजो दीन बचा, उनखे दीन सेखार, उनखे आदाब ज़िंदगी सेखार, आदाब इस्लाम सेखार। काई ख़बर कोन्हे, अच्छी दाढ़ी आहे, पेशाब वेठो तो करे काबे के पुठी या काबे दे मुंह, गारियों गंद, गुफ्तगू में को तवाज़ुन कोने, को अदब कोने। अहले बैत अतहार इन जे लाइ आया, नबी के अल्लाह इन जे लाइ मोकिलियो तो वञी इन्हनि खे अखलाक सिखा, इन्हनि खे इंसान बणाए। असां वटि जो आहे घणे क़दरे मजलिसूं ठीक है, वॾी बरकत आहे, लेकिन मजलिस जो मक़सद इहो न आहे त असां वाजिबात खे छॾे ॾियूं। नमाज जो टाइम थी वञे, अज़ान अचे, मस्जिद में हुजे जी ॻाल्हि नथी वणे मरो पोइ ख़बर पवंदो। अन्नासु नियाम, मौला अमीर तो फरमाए अन्नासु नियाम इज़ा मातू इंतबहू। माण्हू ग़फ़लत जी निंड में सुतल आहिनि तॾहिं जागंदा जॾहिं मौत मथों। इन वक़्तु हर को जेको आहे मस्तु लॻो पियो आहे, ज़रूरत ई महसूस नथो करे त नमाज भी पढ़नी है, रोज़ा भी रखना है, ज़कात भी ॾियणी है, ख़ुम्स भी ॾियणो आहे। ये मां मौला जी मजलिस कराई, मां बख़्शिजी वेंदुसि, मां मातम कयो बख़्शिजी वेंदुसि। भली तू माँ पीउ जो नाफरमान हो जो तू बख़्शिजी वेंदे, सादात जो हक़ खाईंदे तो तू बख़्शिजी वेंदे, ग़रीबन मिस्किनन बेवाउन जो हक़ खाईंदे तो तू बख़्शिजी वेंदे। ये अल्लाह जो दीन छाजे लाइ, ये कुरान छाजे लाइ आयो, 1,24,000 अंबिया छाजे लाइ आया, 12 इमाम छाजे लाइ आया। मौला अमीर
छो आयो, छाजे लाइ आयो ऐं छो शहीद थियो? मौला के पंहिंजनि त रोआरियो, परायनि बि रोआरियो, पंहिंजनि खां बि मौला की शिकायत त मां बकिर रेढनि वांगुरु गॾु थो कयां, वरी मुंतशिर था थिए। बेवकूफ़ माण्हुनि मौला अमीर खे तकलीफ़ ॾिनी, जाहिलनि मौला खे वॾी तकलीफ़ूं ॾिनी। हिन वक़्त बि केतिरा हो जाहिल आहिनि जेके नाइबीन इमाम खे गारी था कढनि, उन ते तबर्रा था कनि। मौला अमीर जे दौर में भी अड़ा बेवकूफ़ मानू हुआ जेके मौला अमीर अलैहिस्सलाम जे लाइ चवनि पिया त अली हक़ ते कोन्हे, नऊज़ुबिल्लाह, जंहिंजे लाइ नबी चई वियो अल हक़ मा अली व अली मा अल हक़, अली हक़ सां आहे, हक़ अली सां। अज़रो आले बेत अतहार दीन जी सरबुलंदी के लाइ पंहिंजूं तमाम तर ख्वाहिशूं कुर्बान कयूं। तो असां निंड नथा छॾियूं, रोज़ो छॾे था ॾियूं, सिगरेट जे मथां बि रोज़े खे कुर्बान था कयूं। छो मां सिगरेट नथो छॾे सघां, नसवार नथो छॾे सघां, उञ बर्दाश्त नथो करे सघां, बुख बर्दाश्त नथो करे सघां। अल्लाह ये वाजिबात ये रोज़ा इन जे लाइ फ़र्ज़ कया, क़यामत जो ॾींहुं 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। रिवायात में आहे त जेके मोमिन रोज़ा रखंदड़ हूंदा क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे रहमत जे साए में हूंदा, उन्हनि खे परवाह न हूंदी। और जेके पेटू हूंदा खाइण, रुगो खाइण जे कढ, और दजाल चवंदा जो आहे दजाल वटि खाधा पीता सब कुछ हूंदो, अची करे चवंदो अचो मूंखे अल्लाह चओ, बिरयानियूं तिक्का सिजूं जेको कुछ खाओ, अचो मूंखे अल्लाह चओ। इन वक्त भी जो मौला अमीर अलैहिस्सलाम जो हिकिड़ो फरमान पढ़ी बस मां मसाइब पढ़ा। मौला अमीर तो फरमाइनि जे माण्हू जे ज़िंदगी जो मक़सद इहो आहे खाइण पीअण ऐं नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करण। ज़िंदगी जो मक़सद इहो आहे, रुगो खाइणो आहे ऐं नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करणी आहे। मौला अमीर तो फरमाए उनजी ॿी काई क़ीमत कोन्हे, जेका उनजे पेट में गंदगी निकिरे थी उहा उनजी क़ीमत आहे। इंसान मोमिन जे जान की कीमत जन्नत है, मोमिन जी जान की कीमत जन्नत है। पंहिंजे पाण के ख्वाहिशात ते कुर्बान न कयूं। अहले बैतन सब कुछ बर्दाश्त कयो। मुझे अजीज जी पढ़ियो अहले बैतन जेके मसाइब बर्दाश्त कया आहिनि, इन जे लाइ त तव्हां असां दीनदार बणिजो। मौला अमीर बीठो ॾिसे पियो ज़हरा चमाटू पई ठाहे, उहो अली जेको फातिह ख़ैबर फातिह उहद अॻियों ज़हरा चमाटू भी ढले, धीअ रोइन पियूं, पुट सुडका भरे पिया रोए। साइण ज़हरा जीअं मोटी आई, मौला अमीर अलैहिस्सलाम के चवण लगे अली मां दरबार मां मोटी आई आहियां, मुसलमाननि मूंखे हक़ न ॾिनो, लेकिन तू भी ज़िंदा हुजे मूंखे हक़ न मिले। मौला अमीर अलैहिस्सलाम जन उन टाइम अज़ान अचे पई। मौला ने फरमायो त ज़हरा जे इहो अज़ान ॿुधणु चाहे थी
तो पोइ पंहिंजे हक़ तो हथ खण। जे मां तलवार खई तो वो दीन न बचंदो। दीन ख़ातिर सब कुछ कुर्बानी ॾियण। अचो तो गॾिजी मौला इमाम ज़माना तू परचा 12 सरकार के पंहिंजे जद अमजद जो पुरसो ॾियो। हसनैन के परचायो तो मौला तव्हांजे बाबे जो वॾो अरमान। नबी चयो अना व अली अना अबा व हाज़िल उम्मा मा अली न उम्मत जा अब्बा। असांजो रूहानी बाबो हिन दुनिया तो वियो हलियो। पंहिंजा सब पी कुर्बान कयूं अली जी जुती तां। सब वञनि हा अली न वञे। पियो कत्ल थी वे ईद तो पहले। पियो कत्ल थी वे ईद तो पहले। नहीं कर दी ईद औलाद दी सारा रोंदे रहंदे न मक़तूल को करके यार। मैं सदक वञा औलाद अली को किता उम्मत ने इन बर्बाद। तारीख पढ़ो हर ईद उते होया मातम घर ज़हरा। अजरकुम अल्लाह। मौला अमीर जी मस्जिद में आया है जी करे गुलदस्ते अज़ान दे